जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु बीठा आहियूं मीरापुर जे न्यू टाउन जे इलाइक़े में, जिथे पोजत जेको टैक्सी ड्राइवर हलाईंदो आहे शौकत आरई, उनखे रानीपुर SHO जेको आहे सो रानीपुर उनखे हितां खंबे गुम कयो वियो आहे ऐं वारसनि खां 3 लाख रुपया भुंग तलब करायो आहे। वधीक हिन जे वारसनि सां ॻाल्हाईंदा त उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। टैक्सी चलाता है, गरीब बंदा है, बीमार रहता है, 3 लाख रुपया मांगते हैं, हम कहाँ से देंगे 3 लाख रुपया। वो टैक्सी चलाकर बच्चों का पेट पालता है, ताज़ी कमाते हैं, ताज़ी खाते हैं। शकूर शेख, हम कितों देंगे पैसे, इन्ने गरीब बंदे हैं, कितों असी पैसे भरिए, सानू इंसाफ चाहिए वा। हाँ 3 लाख रुपया मंगते, कितों असी देगी, गरीब बंदे, टैक्सी चलाउंदा वा, अपने बच्चों का पेट पालदा वा। हमरा असांजो अगवा करे वियो आहे, अॼु 5 ॾींहं आहे ऐं 3 लाख भुंग थो घुरे, ना हमरा छॾण था। असांखे जेको आहे गवर्नमेंट खां अपील आहे त बाबा इंसाफ़ खपे, जेको आहे हुकूमत असांखे इंसाफ़ ॾे। ठीक है, खणी विया आहिनि शकूर शेख रानीपुर जो आहे माना, और SHO जबार मेमन हिन खे खणी विया, हुनजी बांह वाह भनी छॾी आहे। असांखो 3 लाख रुपया घुरे थो, सुभाणे असांजे पीउ खे कुझु थी वेंदो, हुनजो ज़िम्मेदार शकूर शेख थी। मीरापुर जे मज़दूर जेको शौकत आरे इनखे रानीपुर पुलिस खणी वई आहे हितां। उनजा वारिसनि हुकूमत खां ई मुतालबो कयो आहे त असांजे जेको आहे सो शौकत आरे खे छॾायो वञे ऐं जेको पुलिस असांखां भुंग तलब करे रही आहे, उन पुलिस ऑफिसर जे ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे। कैमरामैन अशरफ अली सां गॾु मोहम्मद सलीम, DT TV न्यूज़ मीरापुर।